मीरपुर माथेलो लगे शहर यारू लुंड में ज़बून हाल बणियल मेन प्राइमरी स्कूल PPMNA सरदार ख़ालिद अहमद ख़ान लुंड जी कोशिशुनि सां नई इमारत तैयार कराए छॾी। शागिर्दनि में ख़ुशी जी लहर। ख़बर मूजिब मीरपुर माथेलो वेझो शहर यारू लुंड में मेन प्राइमरी स्कूल काफ़ी सालनि खां ज़बून हाली जो शिकार बणियल हुयो, जंहिंमें समें शागिर्द तालीम खां महरूम हुया। PPMNA सरदार ख़ालिद अहमद ख़ान लुंड सरदार ज़ादो मीर नूर मोहम्मद ख़ान लुंड जी कोशिशुनि सां सिंध हुकूमत खां लखे रुपयनि जी बजट पास कराए नई इमारत तामीर कराए ॾिनी वई आहे। यारो लुंड शहर जे अवाम, उस्ताद, शागिर्दनि ऐं ॻोठाणनि PPMNA सरदार ख़ालिद अहमद ख़ान लुंड सरदार ज़ादो मीर नूर मोहम्मद ख़ान लुंड जो शुक्रियो अदा कयो। असांजो जेको हीउ स्कूल आहे तमामु घणो पुराणो आहे, तक़रीबन 60-70 साल थींदा मंज़ूर आहे। अॻे का तवज्जो न हुई, हाणे सरदार साहब ख़ालिद अहमद ख़ान ऐं सरदार नूर मोहम्मद ख़ान जे कोशिशुनि सां हिते नई बिल्डिंग बि मंज़ूर थी आहे, उहा ठही बि आहे, तव्हां पाण ॾिठी आहे, ऐं कमु बि हले थो ऐं हाणे जल्दी मुकमिल थींदी। ऐं जल्दी हाणे हीउ मिडिल स्कूल बि थी वियो आहे, ॿुधो आहे ईअं। इहा सरदार साहब जी महिरबानी आहे, ख़ालिद अहमद ख़ान जी, नूर मोहम्मद ख़ान जी, जिन्हनि कोशिशि करे असांजे स्कूल खे बिल्कुलु सुहिणे तरीक़े सां ठारायो आहे। घणे टाइम खां वठी खंडर बणियल हो, कुता वजह कंहिंजो कोन हुयो। हाणे अल्लाह जी महिरबानी आहे, अल्लाह ख़ैर करे, रब ख़ुशि रखे सरदारनि खे, सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान मीर नूर मोहम्मद ख़ान खे। उन्हनि अची तरक़ियाती कम बि स्कूल जो कराया आहिनि, सॼो कमु मुकमिल थींदो इंशाअल्लाह। हाणे कमु बि हले थो। हुननि जी महिरबानी स्कूल असांजो नओं थियो आहे। पहिरियों असांखे वेहण में ख़तरो थींदो हुयो, ऐं ख़ालिद ख़ान जी, नूर मोहम्मद ख़ान जी महिरबानी आहे। उन्हें नूर मोहम्मद खान, ख़ालिद ख़ान जी महिरबानी है स्कूल ठवा ॾिनो। हाँ, उन्हें ख़ालिद ख़ान ऐं नूर मोहम्मद ख़ान जी महिरबानी आहे, हाणे असांखे स्कूल ठाराए ॾिनो आहे ऐं असां उन्हनि खे दुआ करूं था। पुराणो हुयो, ख़ालिद अहमद ख़ान असांखे नओं कराए ॾिनो। ख़ालिद अहमद ख़ान ऐं नूर मोहम्मद ख़ान जो शुक्र आहे असांखे स्कूल ठाराए।